दोस्तों ड्रामा सीरियल पंजावेरी जी लोकेशन जी ज़बरदस्त अपडेट अची चुकी है। ये साम्हूं तव्हां ॾिसी रहिया हो, ये ड्रामा सीरियल जेको पंजावेरी अची रहियो आहे, सोप सीरियल मेगा सोप सीरियल आहे। ही उन जी लोकेशन जूं तस्वीरूं आहिनि। ही बंगला वग़ैरह जेका तव्हां ॾिसी रहिया हो, इहो ड्रामा सीरियल पंजावेरी में जेको आहे न शूट कयो वेंदा हिते सीन, ऐं सॼो ड्रामो ई अक्सर हिते शूट कयो वेंदो जेका वॾेरनि जा बंगला हूंदा। अहिड़े हिसाब सां ही उस्ताद मोहम्मद जी लोकेशन आहे, जिते आज़ाम मंगल जा छो त उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान में आहे शहर, आज़ाम मंगल पाण बि बलोचिस्तान जो आहे, ऐं ही उतों उन जे पंहिंजे इलाइक़े जा ही लोकेशन आहिनि। छो त हिन में डायरेक्टर आज़ाम मंगल पाण थियो आहे खजू सां गॾु, ऐं उन वरी पंहिंजे इलाइक़े जा ख़ूबसूरत लोकेशन सिलेक्ट कया आहिनि, ऐं सॼो ड्रामो पंजावेरी उते जेको आहे शूट कयो वेंदो। कल दोस्त हिकिड़े कमेंट कयो त उम्मीद अली कलवड़ इन ड्रामे में आहे। दोस्तों उम्मीद अली कलवड़ जो फ़िलहालु नालो सिलेक्ट न थियो आहे, घणो कर उहो बि हूंदो, छो त उहो खजू साहिब जे हर ड्रामे में हूंदो आहे, ऐं इनशाला उहो बि तमामु जल्द उन जो नालो जीअं आयो असां तव्हांखे कंहिं न कंहिं वीडियो में ॿुधाए छॾींदासीं। बाक़ी ही तव्हांखे अपडेट साम्हूं ॾेई रहिया आहियूं, ॾिसी सघो था तव्हां, लोकेशन ख़ूबसूरत आहे पंजावेरी ड्रामे जी, ऐं इहो पंजावेरी ड्रामो इते सॼो शूट कयो वेंदो मेगा सोप सीरियल।